वाहिद ये वाहिद खातूना ये वाहिद औरता जेका ॿियो दफ़ो पाकिस्तान जी पहिरीं औरत जेका ॿियो दफ़ो ज़िले जी वरी नाज़िम चूंडिजी आई आहे ऐं केतिरनि मुश्किलातुनि जे हूंदे असांखे ख़बर हूंदी ऐं हिते जेके सभु दोस्त वेठल आहिनि मां अक्सर इहा ॻाल्हि कंदो आहियां अल्हम्दुलिल्लाह आसिफ ज़रदारी पाण कीन घटायो आहे उन सां मुक़ाबलो असांजो कोई कोन्हे पर अल्हम्दुलिल्लाह अदी जो मुक़ाबलो करण वारो केरु कोन्हे हिन मुल्क में हिन नवाज़ शरीफ़ में ख़ासि तौर ते केतिरी तकलीफ़ुनि जे बावजूदि अॼु जिते बि असीं वञूं था ख़ुदा जो कसम फ़ख्र सां असांजो कंधु मथे थी थो वञे या जेकॾहिं महिनत आहे उहा असांजी भेण अदी फरियाद तातो साहिबा जी आहे उन करे मां चाहियां थो त लफ़्ज़ मां इन ते ॻाल्हाए इन ते ख़तमु कयां हिन वक़्तु माशाअल्लाह एमएनए आहिनि ऐं असांजो वाक़िफ़ियत पेज उन वक़्त में थियो ऐं मूंखे यादि आहे उन वक़्त में मोरे शहर में हिकिड़ो सकाफ़ती फंक्शन साईं मरहूम शबीर अहमद शाह साहिब जन जा पुट आहिनि ऐं वरी जेकॾहिं सिलसिलो ॻोल्हिबो त इहो लकी शाह सदर जे ख़ानदान सां मिले थो वॾनि खां वठी सिंध जी वॾी ख़िदमत आहे अस्सलाम वालेकुम हाज़रीन जीअं त असीं 1 बजे खां वठी असांजे मौजूद महिमाननि जे इंतज़ार में हुआसीं ऐं हींअर 5 थी चुका आहिनि तक़रीर खे मुख़्तसिर कंदे अर्ज़ था कयूं त असीं थोराइता आहियूं ग़ुलाम क़ादिर चांडिया साहिब जा जो असांजा धरती जा विछड़ियल दोस्त महिमान भाउर जेके असीं हिन धरतीअ ते गॾु रहंदा हुआसीं खाइण पीअण मरण गॾु हूंदो हुयो उन्हनि खे हिते असांजे ज़िले में कठो कयो अथसि असीं ग़ुलाम क़ादिर चांडिया साहिब जा थोराइता आहियूं वेझड़ाई सां ॾिसो था हिन मौक़े ते सिर्फ़ु हिकिड़ी गुज़ारिश कंदुसि इन करे जो काफ़ी ॿियनि मुल्कनि खां दोस्त आयल आहिनि ऐं सभु पंहिंजे पंहिंजे फील्ड में अहमियत रखनि था असांजो हिकिड़ो मसइलो आहे जेको आउं तव्हांजी निशानदेही करणु थो चाहियां भाउरनि जी ऐं अदरनि खे त असां वटि हींअर कालाबाग डैम ठाहियल आहे जेको हुकूमत रिथा करे रही आहे ऐं असीं तव्हां भाउरनि खे अर्ज़ु कंदासूं त जिथे बि तव्हांखे मौक़ो मिले महिरबानी करे इन खे इहो सियासी इशू न आहे इहो सिंध जे अवाम जो ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो आहे जिते असांजे झूर पोड़नि सिंध बिना चवण जे सिंध कहिड़ी सिंध संजीम सईद वारी सिंध सो संदसि साॻियो तसलसल सां संदन पोटो साईं ज़ैन शाह साईं इमदाद अली शाह जो पुटु इहे सॼियूं तारीख़ूं आहिनि कंहिं ते बयानु कजे त मां साईं ज़ैन शाह खे अर्ज़ु कंदुसि त अचो पर ही शहर मां तव्हांजी नज़र कंदुसि छाकाणि उस्ताद बुखारीअ खे विसारे कोन थो सघे त असांखे फ़िल्सफ़ो साईं ख़ुशी ग़म जो न सम्झायो असांखे फ़िल्सफ़ो साईं ख़ुशी ग़म जो न सम्झायो खिलणु आयो त खिलंदासीं रोअणु आयो त रोअंदासीं हयात ऐं मौत जे छेड़े मसइलनि खे न ॾेजारियो हयाती आहे त जीअंदासीं जे मौत आयो त मरंदासीं तव्हां सभिनी सां मिलण जो मौक़ो फराहम कयो साईं सुलेमान शेख साईं रास्ती साहिब असांजा वॾा आहिनि ऐं मोहबती आहिनि असांखे ख़बर कान्हे जेकॾहिं हुजे अञा बि जेकॾहिं साईं वटि टाइम हुजे त 9 तारीख़ ताईं कहिड़े बि ॾींहं ते असांखे मौक़ो ॾींदा त असां मेज़बानी करियूं सघनि त ख़ुशी थींदी तव्हां सभिनी सां मिली हाणे पंहिंजो रिश्तो तव्हांजी निस्बत सिंध सां नस्लनि जी ऐं अलाह क़ाइमु रखे ही इन बरे सग़ीर जे विरहाङे पाण खे अलॻि कयो जेकॾहिं सॼी सिंध में हींअर जेकॾहिं असां 3 करोड़ सिंधी रहूं था त उन वक़्तु सिंध जी आबादी जॾहिं विरहायो वियो उन वक़्तु सिंध जी आबादी 48 लख हुई उन मां 25% अराउंड 13 लख माण्हू हितां निकिरी विया छॾे विया
ऐं जेकॾहिं तव्हां हिते जी वधंदड़ आबादी जो जेकॾहिं 3% ग्रोथ रेट हुजे त उन में जेकॾहिं 60 इयर्स जी कैलकुलेशन्स कंदासूं त उहा 13 लख फिरी वञी 1 करोड़ आबादी आहे जेका सॼी दुनिया में रहे थी, हिंदुस्तान खां वठी सॼी दुनिया में रहे थी, जेके हितां 47 जे हादसे खां पोइ मुंतकिल थी विया। त असां हिते जा रहंदड़ 3 करोड़ माण्हू या 47 जे हादसे खां पोइ ॿाहिरि ईंदड़ 1 करोड़ माण्हू जेकॾहिं पंहिंजी ज़िंदगी पंहिंजी गॾु गुज़ारणु चाहियूं, पंहिंजो अॻिते वधणु चाहियूं त उन जी निस्बतूं यानी पाण जेकॾहिं हिकिड़ी क़ौम जो हिसो आहियूं, पाण जेकॾहिं क़ौम जो हिसो आहियूं त पाण में हींअर जेका लिंक वञी बची आहे, हिकिड़ो इहो तव्हांजो उहो नसुल जेको हिते पैदा थियो, ॿियो हीअ ॿोली जेका पाण ॻाल्हायूं था, ॿियूं जेके क़ौम जे हुजण जूं लिंक्स थियनि थियूं, सेम जोग्राफी उनजे लाइ मुख़्तलिफ़ शयूं थी सघनि थियूं। जीअं ज्यूस 2000 सालनि में रुली दरबदर थिया, पर हुननि हिकिड़ो नारो हयो त वरी मिलंदासीं जेरूसलम में। त जेकॾहिं अॼु सभु सिंधी माण्हू जेके ॿार रहनि था उहे वरी पंहिंजो सलाम में इहो चवनि त वरी मिलंदासीं सिंध में, त इनशाअल्लाह को न को रस्तो निकिरी ईंदो। अल्लाह साईं पंहिंजी मदद कंदो। महिरबानी जी सर। महिमान अचण वारा बि सभु ॻाल्हाइण वारा आहिनि, सो तमामु मुख़्तसिर सो मां अलायंस ऑफ सिंधी एसोसिएशन ऑफ अमेरिका जो अॻवान मिस्टर लालवानी मिस्टर जगजीत लालवानी साईं खे गुज़ारिश पंहिंजो तारीख़ पार कराए छॾे त बहितर थींदो। असां कहिड़ो आदर ॾिनो अथव, तव्हां मिस्टेक कई मुंहिंजे नाले ते, उहा वॾी ॻाल्हि कान्हे। असीं लाइफ में केॾियूं मिस्टेक कंदा आहियूं, पर जॾहिं उनखे दुरुस्त कंदा आहियूं उहो इम्पोर्टेंट आहे। मां हींअर ॿुधो GM सैद जो फोटो असांखे ॿुधायो, स्टैटिस्टिक्स ॿुधाई, पर मां उनखे तो चवणु चाहियां त उनजो ग्रैंडफादर ऐं मुंहिंजो फादर इन कराची में ॾाढा सुठा दोस्त हूंदा। तव्हां ॿुधो त असीं ॿाहिरि विया आहियूं, 1 करोड़ 13 लख। असां सिंध छॾी, जीअं न का धीअ शादी कंदी आहे त सावरे वञी पहुचंदी आहे, त उनजो पेको हमेशह उहो हुन सां हूंदो आहे, पर सावरो उहो बि इम्पोर्टेंट थींदो आहे। असां सिंध छॾी, दिलि न छॾी, असीं ॿाहिरि वियासीं त सिंध जो नालो वधायो। असांजा सिंधी जिते किथे आहिनि, जिते अराउंड द वर्ल्ड आहिनि, ऐं असीं एसोसिएशन ठाही आहे, अलायंस ऑफ सिंधी एसोसिएशन ऑफ अमेरिका। द पर्पस आहे त असीं पंहिंजी सिंधियत क़ाइमु कयूं, ऐं जेके असीं सिंधी ॿाहिरि निकिरी वियासीं त उहे सभई कठा थियनि हर साल हिकिड़े हंधि। सो असांखे इंटरनेशनल कन्वेंशन थींदी आहे सिंधियुनि जी। लास्ट मंथ में December 28, 29, 30 असांजी 12th एनुअल इंटरनेशनल सिंधी सम्मेलन थी। उन सम्मेलन में माण्हू, सिंधी माण्हू सॼे कॉन्टिनेंट मां आया, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, हांगकांग, दुबई, USA, ब्रिटेन, ऑलमोस्ट एवरी कॉर्नर, एवरी कॉन्टिनेंट उते हो। नाउ असीं छो था गॾिजूं? असीं गॾिजूं था त असीं सिंधियत क़ाइमु कयूं। हाणे असीं ॿाहिरि रही सभिनी खे जिते बि विया आहियूं उन्हनि खे ॿुधायो आहे त असीं केरु आहियूं।
असां सभिनी खे ॿुधायो त इंडस वैली सिविलाइजेशन छा थींदी आहे ऐं सभिनी खे ॿुधायो त असीं कहिड़ा प्राउड आहियूं टू बी सिंधी। मां चवंदो आहियां त असीं जॾहिं सिंध में हुआसीं त सिंध असांजो जहान हो, सिंध असांजी दुनिया हुई। हाणे असीं दुनिया में आहियूं त दुनिया असांजी सिंध आहे। असीं सिंध खे न छॾियो आहे ऐं न छॾे सघंदासीं। असीं किथे बि वेंदासीं, जीअं GM साहिब जो पोटो चयो त हमेशह रखूं त असीं सिंध में मोटंदासीं। तव्हां पढ़ियो हूंदो भगवान गिदवानी जो नाविल रिटर्न ऑफ आर्यन्स। उहो असांजे कन्वेंशन में आयो हो इन शिकागो। त मां उनखे वेनती कई त तव्हीं हाणे बुक लिखो, किताब लिखो रिटर्न ऑफ सिंधी। अॼु उहे सिंधी वापसि आया आहिनि ऐं असीं तव्हांजा ॾाढा शुक्रगुज़ार आहियूं त असांखे तव्हां एॾी आदत ॾी आहे। पर हाणे मां तव्हांखे चवंदुसि त हीउ असांजो लास्ट टाइम कान्हे। हाणे असीं ॿिया माण्हू सिंधी वठी ईंदासूं, छाकाणि असांखे केॾा मिसकंसेप्शन हुआ। ऐं असीं जॾहिं वापसि वेंदासीं ऐं जॾहिं असांजूं सम्मेलन थींदियूं त असीं उन्हनि खे ॿुधाईंदासीं त असांजा सिंधी भाउर जेके बि हिते पाकिस्तान में आहिनि, सिंधी आहिनि, हिंदू या मुस्लमान, ॿई असांजा भाउर आहिनि ऐं इहे असांजा पार्ट ऑफ सिंधियत आहे ऐं असीं उनखे विसारे न सघंदासीं। मां हींअर वरी मार्च में हिते अचिणो आहियां। मां अमेरिकन डेलीगेशन थो वठी अचां। असांखे उन्हनि खे ॾेखारणो आहे त असीं उते इंडियन, पाकिस्तानी, बांग्लादेशी, चाइनीज़, कोरियन, वियतनामीज़, ये सभु एशियन असीं पार्ट ऑफ USA आहियूं और ब्रिटेन आहियूं या किथे बि जा आहियूं, ये सभु गॾु आहियूं। थैंक यू थो चवां, तव्हांजो महिरबानी आहियां ऐं ख़ुदा कंदो त असीं वरी गॾंदासीं। मिसिस कलवानी ॻोल्हंदा उनखे रिक्वेस्ट कंदुसि त उहा असांजी सिंधी भेण आहे, अचे असांखे ॿ लफ़्ज़ ॿुधाए। महिरबानी। दासवाणी साहब खे, दासवाणी सर, हा उहो ई राज दासवाणी साहब जन अचनि, महिरबानी कनि। संदन महिरबानी। असांजे तमामु घणियूं महिरबानियूं। तव्हांजी सिक, तव्हांजो प्यार, तव्हांजे गुलनि जा हार ऐं तव्हांजे ॿाहुनि जा हार असांखे सभु मंज़ूर आहिनि। तव्हांजी आइडेंटिटी माना तव्हांजी सुञाणप ऐं असांजी सुञाणप साॻी आहे, पर हिकिड़ो अफ़सोस आहे त असांजी सुञाणप साॻी हूंदे बि तव्हीं असांजे मसइलनि खां वाक़ुफ़ु कोन आहियो ऐं असीं तव्हांजे मसइलनि खां वाक़ुफ़ु कोन आहियूं। एतिरो अॻियां ऐं नज़दीक हूंदे बि असीं एतिरो त हिक ॿिए खां परे आहियूं। उहा दूरी असांखे हींअर आहिस्ते आहिस्ते खुटकण लॻी आहे दिलि में। उहा दूरी दूर करण जे लाइ असीं हिते तव्हां वटि आया आहियूं। अहिड़ा पेररा भरे तव्हीं असां वटि बचो। मुंहिंजे भाउ प्रेम लालवाणीअ जॾहिं चयो त रिटर्न ऑफ सिंध जीअं रिटर्न ऑफ आर्यन्स हुआ, हीअ किताब तो लिखाइणु चाहे भॻवान गिदवानीअ खां रिटर्न ऑफ सिंधी, इन वञा इहो मतिलबु महिरबानी करे न कढिजो त असीं वरी हिते वापसि अची हिते वसंदासीं, पर दिली तरह, दिमाग़ी तरह, ज़हनी तरह असीं तव्हां सां गॾिजी हिते कमु करण लाइ या तव्हां सां गॾिजी अॻियां हलण लाइ, तव्हांजे मसइलनि खे हल करण लाइ
तव्हांखे पंहिंजनि मसइलनि खां वाक़ुफ़ करण लाइ असीं रिटर्न थींदासीं सिंधीज़ इन सिंध। असांजो ही जेको डेलीगेशन तमामु नंढे पैमाने ते तव्हांजे विच में वेठो आहे, उन में असांजो हिकिड़ो जवान बि आहे जेको हिकिड़ो ई जवान आहे। बाक़ी असीं जेके आहियूं से 47 खां अॻु में ॼावल आहियूं। मां तव्हांखे रिक्वेस्ट कंदुसि त 2 लफ़्ज़ उन वटां ॿुधो त हुन जा इम्प्रेशन्स कहिड़ा आहिनि हिन टूर जे बारे में ऐं हुनखे कहिड़ो एक्सपीरियंस थो मिले। हू 33 सालनि जो आहे। जॾहिं पार्टीशन थियो असीं लॾे वियासीं त हू अञा ॼाओ बि कोन हो, त उन जो इम्प्रेशन कहिड़ो आहे। हुन जेका सिंध हिन महिल ताईं ॾिठी आहे, उहो वरी पंहिंजो मैसेज पंहिंजनि जवाननि खे, पंहिंजी टईअ खे कहिड़े नमूने वञी पहुचाईंदो। सचिन भाटिया, थैंक यू वेरी मच। असांजो नौजवान सिंधी सचिन भाटिया। माफ करना, हम अंग्रेजी में बोलते हैं। All I can say is that I am most humbled by this experience and the welcome that I've received here. I initially started out on this journey to see my grandparents and where they used to live in Larkana, and it is on that mission that I came with all these elders to see firstly where they were born, but also where my family came from. Only from seeing where I came from could I think of progressing further and moving further into the future. And this is the message I'll take back to all the young people back at home in the UK and also in the US, that there is a welcome here for us, that these people welcome us with open hearts and open minds, and that we should make the effort to keep the community together and to keep the language and the culture going from strength to strength. Thank you. I'm from Larkana. The gift, please. I'm married to a Sindhi, and I'm very, very proud of being married to him. When I first got married to my husband, I took a lot of interest in Sindh, and I've brought up my children to know and love Sindh. My daughter has now invented a game for Sindhis only, so that the younger generation gets to know more about Sindh. That is actually for the Sindhis who do not live in Sindh but who live abroad. I'm very happy to be here and also to go to Sindh and to Saka to see where my husband's family come from. I've also written a very small poem about the Sindhis who left Sindh. I'm not really a poet, but I love poetry, so I hope that you will forgive me if you think it's not very good. We left India with tears in our eyes, leaving behind our beloved Sindh and all its ties. Now we have returned at last, our roots and our friends to find. I did not expect people to be so kind. It is with heavy heart I leave again, the Sindh I love, and again the pain. Thank you. अजी दावे जो मेहरबानी अजी बियो अजी बेन मोहतरमा जिले जिनाजुमा या भी कुदरत दी कारीगरी जोड़ू जोड़ जान वारो जो करे जिंदगी जा तसलसल खानदान लगापा हसन अली अब्दुल रहमान अफंदी साहब इल्म व अदब जो सोनहरी सरताज तालीम मैदान जो माहिर बेतरफ मिर्जा फरक बे सदस नानंद फर्क दो साहब पहिरियों हितां जो 1912 में डिस्ट्रिक्ट काउंसिल जो सदर रहो, चेयरमैन रहो, सदर रहो, अगवान रहो, रहबर रहो, सब सादा नाला आहिनि। अॻिते हली ज़रदारी ख़ानदान खे खां कुझु कोन्हे, बालूअ जा कुबा इहो तसल। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हिते वेठल हिन पिंडाल में असांजो एमएनए साहब, ईशा साहब, ज़ैन शाह, हिते वेठल असांजो राशिदी साहब, एंड ऑफ कोर्स we cannot forget Zabis, and मुझे लेडीज वेठल, मुझे काउंसिल जी मेंबरान हिन पिंडाल में वेठल असांजा भा
कुछ तंजीमी, कुछ हिते जा लोकल असांजा वर्कर्स, मूसा गड मुझा असांजो MPA साहब, कुछ जरदारी हजरान, शफीक साहब, and of course we welcome the Sindhi delegation which is touring from abroad. Thank you very much for coming here, and we really welcome you with warm wishes that you've come to my dharti, our dharti, Sindh, my native village, my Nawab Shah. My eyes and my ears, my people, we all welcome you to this district with open heart. It's very touching to hear how you speak about Sindh. Of course, we living here do not realize the importance, but seeing your love and the way you feel about it, I feel like crying sometimes. It's very touching. Yes, I'm proud to be a Sindhi. I'm proud to belong to a family which has served in Sindh, has given service to this country, not only Sindh. I'm very proud that I'm a Sindhi and I was born here. And it's nice to see so much of love coming out of you people who live abroad and think about us. You've come back to your roots. It's a little difficult being a woman. It's a challenging world working with men. But alas, I say I found my heaven, my little world, and I'm happy and content with whatever I do. Thank you. I speak with Dilbari Salvi Trust, Bengal. You want me to read that? Okay. This gentleman has handed over to me. Bridging cards. A young teacher develops a board game to entertain and teach Sindhis about their heritage, by Kemi Dengor. She is a lady who went in search of her roots with pride. She is also a teacher who wanted youngsters of her community to learn about the rich heritage. Sharmila Richel Kalwani's tale is as unique as a novel idea to link the gap between the old and the young generations of Sindhis. 32-year-old Kalwani, who is of Sindhi Maltese descent and was a teacher at the Learners Academy, Mumbai, says, "Since I am from two different cultures, I wanted to learn about both. I was keen to explore my roots." Now, the deputy head of the science faculty at Grey Court School, Richmond, Kalwani has developed a special learning tool for the purpose of teaching history and heritage of Sindhis, a board game in which elderly members of the community are pitted against the young. The route of the game board is on the map of Sindh, and both teams race past various obstacles to reach the mouth of the Indus. Each side must answer questions from their set of cards. The elders have to answer questions on Sindhi and its culture, and the youngsters on contemporary subjects. On occasion, these youngsters will have to explain to elders who Britney Spears is, and in return, they'll grill the elders about the first college established by the Sindhis in India. Kalwani says she owes much to her former students at the Learners Academy for providing the impetus to create this game, which she took 6 months to complete. Thank you. हर देव ऐं आकाश खे मारे अचबो ओ मंगल मक़सूद ही वाइदो आहे हर हाल में अंजाम खे पाड़े अचबो थैंक यू अदी मैडम साहब हिकु स्वर खे ॿुधायो अदी खे ॿुधो त जे जंग कंदो तंग साईं बड़ा तितर खादो छा चई हमें ये सीट चाहिए तितर खादो Yeah.
रुकी भाई जैसे तस्वुर वञण खां पोइ हुन पंहिंजो नालो रखियो निमाणो फ़क़ीर, हम्बल पर्सन। निमाणो फ़क़ीर हिन जा एसेस हिंदुस्तान खां हिते आहे ऐं सचल साईं जन हिंदू मूवमेंट न आहियां, जो ई आहियां सो ई आहियां। प्रैक्टिकली 20th सेंचुरी 21st सेंचुरी में इहा शइ तस्वुर वारनि असांखे साबित करे ॾेखारियो। नो मुस्लिम हैज़ एनी ऑब्जेक्शन त ही कीअं था हाउ दिस वेरी हियर ऐं न सिर्फ़ु हिते पर असां सहन में ॾिसंदासीं त सचल साईं जा MD नाला या लंडन खां आहे ऐं हिते कहिड़ो बि भेदभाव सचल साईं जी सिंध में वाहिद शहादती खां पोइ हू मज़हब जो मुखालिफ़ न आहे, सभिनी मज़हबनि सां प्यार कनि, छाकाणि दुनिया जे कंहिं बि मज़हब बुराई न आहे ॿुधाई। इहो ई हिन जो लेसन आहे बुराई जो अलाह रब्बुल आलमीन आहे, रब्बुल असांखे वॾो हौसलो मिलंदो आहे जॾहिं फ़क़ीरनि खे 21वीं सदी में बि असां ॾिसंदा आहियूं त उन्हनि पंहिंजो जेको कलाम चयो आहे इहो उन्हनि जे आधार ते इहे पंहिंजी प्रैक्टिकल उन वटि अञा ताईं इहो साॻियो जेको उन्हनि जो सोच आहे अञा ताईं असां वटि हले थो, तसलसुल आहे। ऐं इहा ई मोहबत जेकी सिंध जो ख़मीर थी वई आहे त उते अॼु बि असां अवां सभु जॾहिं हिते अचूं था त असां काई डिस्टिंक्शन का बि डिस्क्रिमिनेशन कान्हे फ़क़ीर जी नज़र में उहो छाकाणि त अल इंसान शरीर हो अनासर हो ख़लक़ अल इंसान अला सूरत थी जीअं असांजे मां ख़ुदा इंसान खे पंहिंजी सूरत ते ख़लक़ियो। इंसान वटि मुंहिंजा राज़ आहिनि, मुंहिंजा राज़ इंसान वटि। इहे सभु शयूं असांखे सम्झायूं आहिनि, तंहिंजे करे हीअ सभु शयूं जेका तव्हां प्रैक्टिकल ते ॾिसो था ऐं वॾो मैसेज आहे ब्रदरहुड जो ऐं यूनिवर्सल ब्रदरहुड। असां तव्हांखे वेलकम चऊं था सचल चए जे तरफ़ खां सिंध ग्रेजुएट आया आहियो ऐं वक़्त जी कमी जो अहसासु ज़रूरु आहे पर असांखे तूं आहीं असुल असांजो आहीं क़बूल कुली सचल कलाम लिखिरा दिलगीर तूं मता थी कर दूर दर्द नंदनी शेवक भाई वोट जो ना दी फकीर चलो थोड़ो पता जी शेवक राम साहब इंडियन फिल्म प्रोड्यूसर है सचल साईं जे दरगाह पर खास लगा है ये जिंदगी में शख्सियत हिंदू रहने वाले सही साईं जेको आहे हिंगोराणी साहब अर्जुन हिंगोराणी साहब इन आवारा फिल्म जो प्रोड्यूसर आहे। अच्छा साईं गोविंद मानी साहब याद गोविंद मानी हिते आयो है गोविंद मानी साहब हिते आयो सही सखी साईं जी
सखी कबूलो मन सखी साईं इन जा गुरु जेका हां अंदर वो तो सचल साईं वो भी है का जेका ये मलार है सखी कबूलो मन सामी थर्ड सचल साईं जी कही नेक्स्ट सेकंड टाइम सेकंड टाइम ये अंदर अच्छा बढ़िया ये तो बहुत दर सामो सफा ये सीधी आमद उर्दू ॻाल्हाए सघां न को हिंदी ॻाल्हाए सघां सिंधी ॻाल्हाईंदा आहिनि हा असांजो मिस्टर राज दासवानी असांजो जेको सभिनी वठी आया ॿियो असांजो मिस्टर साईं ना मतलब जो ना फोटो जरूर पाए हेदो शहरे असीं हिन करे सिधे आए ॿियो मिस्टर राज दासवानी राज दासवानी शादी खां पोइ तकरीब जी कार्रवाई हलायूं शाइरनि जे सरदार भलाड़े भिट साईं पढ़ी ऐं सुख में वारी अंदर आ
बख्श शेख साहब जिन खे वो अचनि ऐं पंहिंजे इंतहाई मान वारनि महिमाननि जी आजियां कनि ऐं भलीकार चवनि। हाजी पीर बख्श शेख। पुराणा सिंधियो जेके असां वटि आया आहियो भलीकार कयूं था ऐं अदिन खे बि असांखे अलहमदुलिल्लाह इहो सचल साईं जे करे शरफ़ मिलियो आहे हिकु शाख गंबर खे त असां कुझु अव्हां जा हथ धुआरियूं उन लाइ असां अव्हां खे भलीकार कयूं था अव्हां जो शुक्रियो अदा कयूं था जो अलहमदुलिल्लाह असांखे सचल साईं जे भाग में असां उन जा पाड़ेसे जे हैसियत सां आहियूं ऐं अव्हां खे भलीकार कयूं। वॾी वॾी महिरबानी मां ईअं खणी चवां त बैन अल-अक़वामी सुञाणप रखे थी ऐं असांजे सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन जा बानी आहिनि जग मशहूर समाज सुधारक डॉक्टर सलेमान शेख साहब। मां इंतहाई अदब ऐं इहतराम सां गुज़ारिश कंदुसि साईं डॉक्टर सलेमान शेख साहब जिन खे वो अचनि ऐं महिमाननि जो तारीफ़ कराइनि। डॉक्टर सलेमान शेख साहब अव्हां जे ताड़ियुनि जे गूंज में मौजूद मुंहिंजा प्यारा भाउर भेनरूं अॼु असां वटि असांजा घणो करे उहे दोस्त आया आहिनि जेके विरहाङे वक़्तु होश में हुआ या जेके विरहाङे खां अॻे सिंध में पैदा थिया ऐं 60 सालनि खां पोइ उन्हनि खे मौक़ो मिलियो आहे त पंहिंजे जन्म भूमि पंहिंजे मातृभूमि जो दीदार करे सघनि दर्शन करे सघनि। हिननि दोस्तनि वॾो कोशिशि वरिती आहे छाकाणि त हिकिड़ो त ही पंहिंजे तौर ते ॾाढा मसरूफ़ ऐं असांजा सीनियर सिटीज़न आहिनि जेके दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में सेटल्ड आहिनि। सिंधी हिकिड़ी बैन अल-अक़वामी क़ौम आहे ऐं हिकिड़े हंधि रहण वारी क़ौम कान्हे। सॼी दुनिया जे सभिनी हंधनि ते जेके टिड़ियल पखिड़ियल माण्हू आहिनि उहे हिकिड़े अंदाज़े मुताबिक़ 18 मिलियन आहिनि यानी 1 करोड़ 80 लख माण्हू आहिनि जेके सिंध खां ॿाहिरि आहिनि ऐं सिंधी सुञाणप सां रहनि था। हीअ उन्हनि मां तमामु थोरा दोस्त असां वटि अॼु आया आहिनि 24 जेके सभु घणो करे 60 सालनि खां मथे आहिनि पर इन्हनि में हिकिड़ो नौजवान हिननि पाण सां गॾु बांधो आहे नए नस्ल जो नुमाइंदो बांधो आहे उनजो नालो आहे सचिन भाटिया। सचिन असांजो नौजवान आहे ऐं आई वेलकम हिम ही इज़ इन ब्रिटेन नो डाउट बट ही इज़ अ सिंधी एंड बाय कोड सो हिनजे करे आउं सम्झां थो भई पंहिंजे दिलि जी मोहबत सां हिते आयो आहे ऐं असां हिन जा बेहद शुक्रगुज़ार आहियूं। पंहिंजे भाउ सां गॾु हिते आयो आहे ऐं ॿिया सभु दोस्त असांजा सभु वॾी खूब ऐं उकीर मां सिंध आया आहिनि ऐं ॿ टे ॾींहंनि जो जेको तजुर्बा आहिनि उन्हनि जा से हू ई ॿुधाए सघनि था तव्हांखे ऐं उन्हनि असां ईअं महसूसु था करियूं त असां पंहिंजो विझायल वजूद जो हिकिड़ो हिसो वरी हासिलु करण जो कोशिशि पिया करियूं। दोस्तो जीअं असांजे सूफ़ी असांजे रहनुमान असां तव्हां सभु हिन ॻाल्हि खां वाक़िफ़ आहियूं त सिंध ग्रेजुएट एसोसिएशन पंहिंजे शुरूआती ॾींहं खां वठी इहा ॻाल्हि कई त असीं शाह सचल सामीअ जी साञाह खे आम कंदासीं छाकाणि इहो ई असांजो हिकिड़ो बुनियादी अंसर आहे जेको असांखे पाण में ॻंढे थो। जिते बि हुजूं सिंधी दुनिया जे कंहिं बि हिसे में हुजूं पर इहा हिकिड़ी असांजी अहिड़ी इंटरनेट आहे इहा हिकिड़ी असांजी नई वेबसाइट आहे शाह सचल सामी जंहिं ते अची असीं सभु गॾिजी था वञूं पिया छाकाणि त असांखे हिननि रिश्तनि नातनि खे अञा बि वेझो करिणो आहे ऐं नए नस्ल ताईं हिनखे वधाइणो आहे। असांजे हिननि दोस्तनि जो ॿियो मसइलो आहे असांजो ॿियो मसइलो आहे त सिंधी ॿोलीअ खे कीअं अॻिते वधा ॾेई सघिजे थो कीअं उनजी इन जा बुनियाद मज़बूत करे सघजनि था कीअं उनखे ईंदड़ वक़्त में बि हिकिड़ी जीअंदड़ ॿोली हिकिड़ी लिविंग लैंग्वेज जे तौरु एक्सेप्ट कराए सघिजे दुनिया में इन जी कोशिशि असांखे करणी आहे।
ऐं शुक्रगुज़ार आहियां हिते सचल चेयर जे दोस्तनि जो, प्रोफेसर अल्ताफ़ असीम जो, जंहिं महिरबानी करे हिते असांजे ग्रेजुएट साथी बि थिया आहिनि। ऐं पंहिंजे महिमाननि खे ॿुधाईंदो हलां त हिते खैरपुर में शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी आहे। इट्स अ पब्लिक यूनिवर्सिटी विथ लॉट ऑफ गुड आई शुड से फैकल्टीज़, जंहिंमें एंथ्रोपोलॉजी आर्कियोलॉजी बि आहे ऐं उनखां सवाइ ॿिया साइंसिस ऐं उलूम आहिनि। ऐं उन सां गॾु हिते सचल चेयर आहे जेका मुसलसिल केतिरनि सालनि खां वठी सचल ते तमामु वॾियूं कॉन्फ्रेंसूं कराईंदी रही आहे ऐं उन्हनि जी तमामु वॾो कमु आहे, रिसर्च जो कमु आहे, तहक़ीक़ जो कमु आहे। असांजो बेहद प्यारो असांजो वॾो फ़लसफ़ी शाइर ऐं असांजो वॾो तहक़ीक़ निगार तनवीर अब्बासी हिन चेयर जो पहिरियों प्रोफेसर जेको हाणे हिन दुनिया में न आहे, असांजो प्यारो दोस्त हो ऐं उनजे वसीले बि असां हिते काफ़ी महफ़िलूं मचायूं। हींअर अल्ताफ़ असीम आहे, उहो नौजवान नस्ल जो माण्हू आहे ऐं उन बि तनवीर सां गॾु काफ़ी कमु कयो आहे ऐं काफ़ी मोहबत रखंदड़ माण्हू आहे। सो अॼु असांजे हिन मेड़ में इकठो आहे, तव्हांखे वधीक उहो ॿुधाए सघे थो छाकाणि त सचल ते मुसलसिल ते कमु थींदो रहे थो। 1999 में सिंध ग्रेजुएट एसोसिएशन सचल इंटरनेशनल कांग्रेस जो एहतमाम कयो हो, जंहिंमें पहिरियों दफ़ो एतिरनि सालनि खां पोइ सरकारी तौर ते हिंदुस्तान मां सिंधी अदीबनि जो हिकिड़ो वफ़द हिते शामिलु थियो। असां 14 दोस्तनि खे क्लियर कराए ऐं इनवाइट कयो, पर उन मां सिर्फ़ु 6 अची सघिया हुआ। पर उन सां असांखे तमामु वॾी ख़ुशी थी हुई, असांजे चांद कॉन्फ्रेंस खे वॾा 4 चंड लॻी विया हुआ ऐं उन ई भेरे असां इहो ही तरीक़ो तख़लीक़ कयो हो जंहिंखे असां काफ़िले जी ॻाल्हि चऊं था। त असां सचल कांग्रेस जो काफ़िलो, सचल काफ़िलो, सचल सारो सच इन उनवान सां शुरू कयो हो ऐं हक़ मौजूदु सदा मौजूदु जा नारा हणंदा कराची खां निकिरी वरी वापसि कराची पहुतासीं। पर इहो असांजो दौरो 3-4 ॾींहं हलियो आहे, मुसलसिल हलियो। उन में को बि ठिका कोन हो, को ठिकाणो कोन हो। 150 माण्हू हुआ जंहिंमें 50 औरतूं हुयूं, ॿार हुआ ऐं उन में सभिनी पाकिस्तान जे यूनिवर्सिटीज़ जा प्रोफेसर हुआ ऐं ॿाहिरां आयल असांजा हिंदुस्तान जा दोस्त, ॿियनि मुल्कनि जा दोस्त हुआ। उन में असां वटि जर्मनी मां माण्हू आया, इंग्लैंड मां माण्हू आया, जेके जिन 5 ॾींहं इहा कॉन्फ्रेंस हली हुई। इहा सॼी वीडियो ते रिकॉर्ड थियल आहे ऐं उनजी मुंहिंजे ख़्याल में मूं वटि 54 कलाकनि जी रिकॉर्डिंग आहे, मौजूदु आहे, CD ते मौजूदु। पाकिस्तान हुकूमत जी नेशनल आर्काइव्स में बि महफ़ूज़ आहे, सिंधोलॉजी में बि महफ़ूज़ आहे। ऐं इहो असांजी नंढी कोशिशि हुई जंहिंजे करे हिकिड़ो नओं रूप पियो माण्हुनि में। असां सॼी सिंध जे सभिनी ॻोठनि राजनि खे टच कयो, सॼी राति हलंदा हुआसीं, ॾींहं हलंदा हुआसीं ऐं कॾहिं किथे पड़ाव थींदो, कॾहिं किथे पड़ाव थींदो। ऐं इहो 3 ॾींहंनि में सॼो सफ़र सॼी सिंध जो असां मुकमिल कयो हो। सो बहरहाल इन करे ही मुंहिंजा सभु साथी जेके आहिनि से सफ़र जा तमामु आज़मूदगार खिलाड़ी आहिनि, ईअं चवां खणी। हींअर थोरो सर्दी वधीक आहे, तंहिंजे करे असीं ज़रा सिंध जा माण्हू थधा तबियत जा ज़रूरु आहियूं, पर एॾी घणी सर्दी ऐं थधि जा कोन आहियूं, इराक कोन आहियूं। सो इन करे माफ़ कजो, न त हिते काफ़ी माण्हू, अञा वधीक माण्हू तव्हांखे नज़र अचनि हा। ही सभिनीनि जूं मोहबतूं आहिनि ऐं इन मोहबतुनि जी गर्मी आहे जो ही सभु तव्हां वटि मौजूदु आहिनि। ऐं सभिनी दोस्तनि जो थोराइतो आहियां पंहिंजे पारां, पंहिंजे महिमाननि जे पारां ऐं सिंध जे पारां। तव्हां अॼु हिते हेॾी महिल सर्दी में गॾु थिया आहियो ऐं असांजे हिननि महबूब दोस्तनि जी आजियां लाइ तव्हां पंहिंजूं मोहबतूं ॾेखारियो। वरी महिरबानी। असांजी हिन तक़रीब में हिकु अहिड़ी शख़्सियत मौजूदु आहे जंहिंजो हिन जॻह सां, दरगाह सां बि हिकु वास्तो आहे। ख्वाजा अब्दुल्ला साईं जा ॾोहिटा, मौजूदा गादी नशीन साईं सखी अबूल ममन फारूकी साहब जन जा भाणीजा ऐं असांजे सिंध जी हिकु बरगज़ीदा हस्ती ज़ाकिर अहल बैत बि रहिया
ऐं इंतिहाई वॾा असोफ़ जा शाइर भी रहा। सैयद रीझ अली शाह लकियारी उन्हनि जा पोटा आहिनि ऐं ख़ुशनसीबी आहे असांजी जो असांजे तइलके खे जे इंतिज़ामी यानी हिकिड़ी मशीनरी खे हिकु अहिड़ो सरमान मिलियो आहे। असांजे तइलका म्युनिसिपल एडमिनिस्ट्रेशन जा सरबराह यानी तइलका नाज़िम साईं सैयद सरकार हुसैन शाह उर्फ रीझ अली शाह असांजे हिन तक़रीब में मौजूद आहिनि। मां खेनि गुज़ारिश कंदुसि त हू हिन वफ़द जे अॻुवाण जनाब राज दासवाणी साहब जिन खे अजरक जो तोहफ़ो पेश करे। लकियारी तइलका नाज़िम गंभट। खेद सैयद सरकार हुसैन शाह तइलका नाज़िम गंभट अजरक जो तोहफ़ो। दीदार करायो असांजे पुराणनि असांजे वॾड़नि जे उत्तर सिंध जे मादर इल्मी गुफ्तगू में कयो। शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर में मौजूद सचल चेयर जा